जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नेशनल प्रेस क्लब इस्लामाबाद में मुंहिंजे अचण जो सबबु सिर्फ़ु इहो आहे त असांखे सिंध गवर्नमेंट में जेका सिंध पुलिस गर्दी करे पई, जेके चंद माण्हू ब्लैक शीप शेप में जेके सिंध पुलिस में आहिनि, जेके ग़िलाफ़ जा ड्रेस पाए वेठा आहिनि, पर उन में अंदरि इंसानियत न आहे। जिन 4 ॾींहं पहिरीं DSP जेको आहे मोरे जो पंवर ऐं अबड़ान जो SHO आहे लाड़क मिस्टर लाड़क, उन जेके 2 भत मां माण्हू दावत मां शादी जी दावत मां खणी कंहिं वॾे माण्हू जे चवण ते उन्हनि खे शहीद करे छॾियो। ऐं ॿिए जेको छोकिरो टियों आहे उहो कोटलालू जो आहे, उहो महिमान थियल आयो, उनखे वरी 2 गोलियूं हणी उनखे डिसेबल करे, जेके हाफ फ्राई चवंदा आहिनि ऐं फुल फ्राई चवंदा आहिनि। असां वटि सिंध में हाफ फ्राई ऐं फुल फ्राई जो सिस्टम आहे, या पुलिस गर्दी आहे। पोइ जेकॾहिं हाफ फ्राई ऐं फुल फ्राई माण्हू थियनि था त पोइ अदालतूं बंदि कयूं वञनि, पोइ पुलिस खे अदालतूं हवाले पुलिस जे कयूं वञनि। त पुलिस पंहिंजे वॾेरनि जे चवण ते, वॾनि माण्हुनि जे चवण ते, दहशतगर्दनि जे चवण ते माण्हुनि खे फुल फ्राई ऐं हाफ फ्राई कनि। सो आउं इल्तिजा कंदुसि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खे त महिरबानी करे सुओ मोटो खणी इन्हनि ब्लैक शीप्स खे, जेके ब्लैक शीप्स आहिनि, उन्हनि ते इंक्वायरी विहारी वञे, GIT विहारी वञे, ऐं सुप्रीम कोर्ट जे जज साहिबु को जो GIT रखे, ऐं उहो ई जेको आहे सो इन जो करे। जेसीं ताईं इहे शयूं न निकिरंदियूं असांजे मुल्क मां, दहशत पुलिस गर्दी जेसीं ताईं ख़तमु न थींदी, तेसीं ताईं असांखे अमुन न मिलंदो। उन जे लाइ आउं अपील कंदुसि चीफ जस्टिस साहिब खे ऐं हिते जे इस्लामाबाद जे नेशनल प्रेस क्लब जे सभिनी मौज़ सहाफ़ियुनि खे, जेके बि वेठा आहिनि मोतबर माण्हू, उन्हनि सभिनी खे चवंदुसि त इन इंसाफ़ में असां सां ज़रूरु जेको आहे सो हामी थियनि ऐं असांजी हिमायत कनि, त जीअं उन्हनि शहीदनि खे हक़ु मिले ऐं कानून जी बारादस्ती थिए, ऐं सुठनि ऑफिसरनि जो नालो जेको आहे न, उहो उन चंद लिटिल मोर ब्लैक शीप्स जेके पुलिस में आहिनि, पुलिस जी वर्दी में आहिनि, उन्हनि खां पनाह मिले असांखे। ऐं सिंध में ला कानून तमामु घणी वधी वई आहे। उन जे लाइ आउं चीफ जस्टिस साहिब खे बि चवंदुसि, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे बि चवंदुसि, PM इमरान ख़ान साहिब खे बि चवंदुसि, ऐं बिलावल भुट्टो साहिब खे त आउं मस्तु चवंदुसि त प्लीज़ टेक एक्शन अगेंस्ट ब्लैक शीप इन द डिपार्टमेंट ऑफ सिंध पुलिस। ऐं CM खे बि चवंदुसि, सिंध जे IG साहिब खे बि रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे इहो मामले खे जल्द हल